मेहरबानी शुक्रिया जज़ाकल्ला। यकीनन शिया उलमा कौंसिल एक दीनी मज़हबी सियासी तंज़ीम आहे ऐं मां सम्झां थो त तमामु मकातब फ़िक्र में शिया उलमा कौंसिल खे इहो हिकिड़ो एज़ाज़ु आहे त जॾहिं बि इन लाइ कई आहे। हिन महिल मौजूदा सिंध जी जेका सूरत हाल आहे उन सिंध जी सूरत हाल में तव्हां हता के शहरनि में ग़रीब ऐं जेको अवाम आहे उहो परेशानी जो शिकार आहे। इंसाफ़ जी फ़राहमी ऐं सिंध जे अंदरि पाणी जी खोट, इहे सभु मुश्किलातूं मां सम्झां थो सिंध जे हवाले सां नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। शिया उलमा कौंसिल सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां भरपूर जेको आहे मुतालबो थी करे त सिंध जे अंदरि पाणी जी खोट खे ख़तमु कयो वञे। लोड शेडिंग, बिजली ऐं इन सां गॾु महांगाई में जेको ग़रीब अवाम ख़ते ग़ुरबत खां हेठि थी चुको आहे, माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि ऐं उन्हनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जे रोज़गार जी जेको आहे सो सहूलत न आहे। वफ़ाक़ी हुकूमत जा ऐलानात, हेतिरियूं नौकरियूं, हेतिरा घर, हेतिरियूं सहूलतूं, फलां हॉस्पिटलनि जी तव्हां सूरत हाल ॾिसी रहिया आहियो त उते मेडिसन जो हिकिड़ो बहिरान आहे ऐं मेडिसन एतिरी त महांगी आहे जो मां सम्झां थो ग़रीब जे ख़रीदारी ऐं उन जे पहुच खां मथे आहे। दुकाननि जे अंदरि कोई रेट लिस्ट कान्हे का सब्ज़ियुनि जी, फ्रूट जी, जो ग़ुरबा वीचारा अखियुनि सां ॾिसनि था पिया, कोई फ्रूट वठण लाइ आमादा कोन्हे, कोई लिस्ट कान्हे का, कोई हितां जा SDMs, डिप्टी कमिश्नर इन तरह मुतवजा न आहिनि। ऐं इन सां गॾु जेका आलमी सूरत हाल आहे फ़लस्तीन जे अंदरि इसराईल जी हिकु जारिहाना जेको आहे रवैयो, तशद्दुद, बैतुल मुक़द्दस जी तौहीन, कब्ज़ो, शिया उलमा कौंसिल इन जी बि भरपूर मज़म्मत करे थी। इन सां गॾु जेको कश्मीर जे अंदरि इंडिया जे तरफ़ां उतां जे अवाम खे मासूर बनायो वियो आहे ऐं मज़ालिम थी रहिया आहिनि, मां सम्झां थो त हुकूमत पाकिस्तान जो आवाज़ बि हिकिड़ो थधो थींदे नज़र पियो अचे। ऐं इन सां गॾु वरी पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ मक़ामात ते फोर्सिस ते हमला पिया थियनि, जंहिंमें आर्मी, रेंजर्स, पुलिस अव्हां जे साम्हूं मौजूदु आहिनि मिसाल अंदरूने सिंध जा। त रियासत जे अंदरि हिकिड़ी नई रियासत क़ाइमु करे हुकूमत खे, इंतिज़ामिया खे चैलेंज कयो पियो वञे। हुकूमत जी अवलीन ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे शहरनि खे तहफ़ुज़ मुहैया करे। ऐं इन सां गॾु असां ईरान जे नए चूंडियल सदर खे बि मुबारकबाद पेश कयूं था